जय झूलेलाल। संत सेवाराम साहिब की जय। संत प्रभाराम साहिब की जय। अचो तव्हांखे अॼु भावनगर जे प्रसिद्ध संत सेवाराम मंदिर जा दर्शन था करायूं। 40 विर्त दरमियान संत सेवाराम मंदिर में 40 ई ॾींहं ज़बरदस्त मौज मचंदी आहे। असांजे भावनगर शहर जा वरिष्ठ कलाकार श्री सभा कोमल ऐं उन्हनि जी सॼी टीम ख़ासि सत्संग ऐं भॼन जो प्रोग्राम हर रोज़ हिते कंदा आहिनि ऐं सॼे भावनगर जी सिंधी संगत हिते ख़ासि लाभ वठंदी आहे। 40 विर्त जा त्योहार हली रहिया आहिनि। तव्हांखे मंदर जे अंदरि जा दर्शन सॼा कराईंदासीं ऐं गॾु गॾु सभा कंहिंमहिल जो सत्संग ऐं जेके ॿिया कलाकार आहिनि उन्हनि जो कोई भॼन जी कड़ियूं बि तव्हांखे ॾेखारींदासीं। सॼो वीडियो ॾिसंदा रहिजो। आयो लाल सभई चओ झूलेलाल। प्रभु परमात्मा सतगुरु भगत जी राज संगवा सेवक जी राज संगवा प्यारा असा देर सां चऊं हां असा पंहिंजो भाग उतारूं ॿिए खे तकलीफ़ कान्हे इन करे साढे 9 खां साढे 11 हां निमाणी वेठी आहे भई सवेल अचो छो सत्संग की महिमा करी न जाए। सत्संग की महिमा अपनो पार असा पंहिंजो भाग उतारे भाई ॾिसो 11:30 थियनि पोइ कंहिंखे किथे कई मां थोड़ी मां अरे भाई खबर आहे पाण खे स्कूल 8 खां 12 हूंदो आहे। ख़बर हूंदी आहे ट्रेन पंहिंजी 8 लॻी 10 मिंट हूंदी आहे। पोइ कीअं पहुचंदा आहियूं सवेल 5 लॻे उथणो आहे असांखे 4 लॻे छो कि सुभाणे ॿारगाह वञिणो आहे। पोइ ख़बर पए त भई हेठि घुमणु विया आहिनि पर सतगुरु जी दरबार में टाइम सां अचूं हां सवेल अचूं। सतगुरु असांजी राज सी वेंदा आहिनि भाई। ऐं ख़बर अथव सत्संग में प्रभु परमात्मा जीअं चवंदा आहिनि रामायण में हनुमान कंहिं न कंहिं रूप में अची करे वेंदो आहे। अहिड़े नमूने सत्संग में प्रभु परमात्मा सतगुरु असांजो कंहिं न कंहिं रूप में आहे ऐं आहे। इन करे असां पंहिंजो भाग ठाहिण लाइ ॿिए जे लाइ न पंहिंजी तकदीर सवारण लाइ सवेल अचूं ऐं सत्संग जो वधीक लाभ वठूं। आयो लाल जी के बिठायो हथ मथे करे तारियो वजाए हो सच्चे पंहिंजे सतगुर जा लख थोड़ा बाया लख थोड़ा होश के जित पंहिंजो कयो कियत खे बुलाया पंहिंजो कयो बुलाया हो सच्चे पंहिंजे सतगुर जा लख थोड़ा माया लख थोड़ा माया होश के जित पंहिंजो कयो इंसान को इंसान बनाया हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। कुदरत ने तो बख्शी है हमें एक ही धरती हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। जो तोड़ दे बंद वो तूफान बनेगा। इंसान की औलाद है इंसान बनेगा। संत असांखे नथा चवनि था संत थियो
महात्माऊं थियो, दानेश्वर थियो, दानी थियो, नन खाली इंसान थियो यार, खाली माण्हू थियो यार। माण्हू कॾहिं थींदासीं, इंसान कॾहिं थींदासीं जॾहिं असां सतगुर जी ओट वठंदासीं। हाँ, सतगुर जी शरण ईंदासीं। चइबो न राह ॾिसी वेठा आहिनि सतगुर असांजी, असां अचूं। हाँ, 5 मिंट सत्संग की आधी घड़ी, आधी का बोले।